कर नसीब से इतने गिले इकबाल, ना कर नसीब से इतने गिले इकबाल, जब अल्लाह राज़ी होता है तो हर चीज़ मिल जाती है। अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ही अल्लामा इक़बाल साहब जो मां शेर चयो ईंदे ई, ऐं इन जी ज़रूरत मूंखे इन करे महसूसु थी त अॼु सुबुह जो जेको आहे मां हिकिड़ी पोस्ट ॾिठी, ऐं उहा बि कंहिं रैंडम माण्हू जी पोस्ट लॻल हुई। जीअं असां सर्फिंग कंदा आहियूं, फेसबुक वग़ैरह यूज़ कंदा आहियूं, ऐं उन में जेको आहे खोड़ सारा माण्हू डिफरेंट टाइप जा स्टेटस हणंदा आहिनि, पोस्टूं हणंदा आहिनि। त कॾहिं कुझु पोस्टूं इंस्पायरिंग हूंदियूं आहिनि, कॾहिं वरी कंहिं ते कॉन्फ्लिक्ट थी वेंदो आहे, कॾहिं वरी कंहिं ते जे बहस छिड़ी वेंदी आहे। त हिकिड़ी अजीब पोस्ट हुई जेका मूंखे सम्झ में कोन आई, ऐं मां सोचियो त इन ते शो में ज़रूरु ॻाल्हाइजे। पोस्ट इहा हुई त उन में पिक्चर त ख़ैर पाकिस्तानी एक्ट्रेसिस जेके सीनियर एक्ट्रेसिस आहिनि उन्हनि जी लॻल हुई, पर उन ते जेका हिकिड़ी शइ लिखियलु हुई उहा इहा लिखियलु हुई त औरत घर ठाहींदी आहे, औरत कॾहिं घर ख़राबु न कंदी आहे, पर मर्द जेको आहे कॾहिं बि पंहिंजे घर खे बचाइण जी कोशिशि न कंदो आहे, सभु कुझु औरत ई कंदी आहे। त मूंखे ॾाढो अजीब लॻो। मां चयो इहा कहिड़े क़िस्म जी पोस्ट आहे जो हिकिड़े पासे तव्हां मर्द खे ख़राबु था कयो ऐं ॿिए पासे तव्हांखे मर्द जी ज़रूरत बि पए थी पई। ताड़ी ॿिन्हिनि हथनि सां वॼंदी आहे, ताड़ी हिकिड़े हथ सां न वॼंदी आहे। घर ॿई हलाईंदा आहिनि, घर ॿिन्ही सां हूंदो आहे। ऐं जेकॾहिं कोई बि फ़र्द घर खां जॾहिं निकिरी थो वञे त उहो घर न आहे हूंदो, उहो क़ब्रिस्तान थी वेंदो आहे। ऐं हमेशह औलाद खे माउ पीउ जी ज़रूरत हूंदी आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। हू ॿई महिनत कंदा आहिनि पंहिंजे घर खे संभालण जी, संवारण जी, ऐं उनखे गॾु मिली करे हलाईंदा आहिनि। हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जो हिकिड़े पासे औरत खे सही चवंदा आहिनि त ॿिए पासे मर्द खे ग़लति चवंदा आहिनि। वरी कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो हिकिड़े पासे मर्द खे ख़राबु कंदा आहिनि त ॿिए पासे औरत खे सही कंदा आहिनि। मतिलबु इहा कहिड़े क़िस्म जी पोस्ट आहे? तव्हां मुआशिरे में छा था चवणु चाहियो पिया? छा मर्द पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे वाइफ जे लाइ कुझु नथो करे? हू सभु कुझु करे थो। जेको सुबुह जो निकिरे थो, राति जो थकिजी टुटिजी जेकॾहिं घर अचे थो त तव्हांखे ख़बर आहे त उहो केतिरा मसला मसाइल फेस करे ऐं पोइ घर थो अचे पियो, ऐं तॾहिं बि उहो तव्हांखे उफ़ ताईं नाहे कंदो। हा, कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके अग्रेशन जा शिकार हूंदा आहिनि, जेके डिप्रेशन जा शिकार हूंदा आहिनि। उहे पंहिंजी जेको आहे फिज़िकल एक्टिविटी सां या मेंटली या वर्बली तव्हांखे हर्ट कंदा आहिनि। हो पंहिंजो हिकिड़ो जेस्चर शो कंदा आहिनि त हू कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिलि में रखंदा आहिनि शयूं, तव्हांखे फील बि न कराईंदा आहिनि त हू ॿाहिरि केतिरा पहाड़ टोड़े करे पोइ अची घर पहुता आहिनि। सो बराए महिरबानी करे जॾहिं बि काई बि पोस्ट रखो था या काई बि स्टेटस रखो था, चाहे व्हाट्सएप ते रखो था, त महिरबानी करे मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट थी कयां त पॉज़िटिव जेस्चर ॾियो, पॉज़िटिव मैसेजिस ॾियो आवाम खे, ऐं पॉज़िटिव रहो। असां ऑलरेडी एॾा नेगेटिव थी विया आहियूं जो असांखे रुॻो नेगेटिव शयूं जेकॾहिं ॿुधण में अचनि थियूं त असां उन्हनि ते यकीन था कयूं। असांखे सुठियूं शयूं, पॉज़िटिव शयूं हिते नथियूं नज़र अचनि। असां पंहिंजी औलाद खे, पंहिंजे ॿारनि खे छा था मतिलबु सेखारियूं त यानी शादी न कजे। जेकॾहिं मर्द जेकॾहिं पंहिंजी फैमिली खे सपोर्ट नथो करे, रुॻो औरत ई जाखोड़ करे थी, त इन जो मतिलबु आहे त छोकिरी पोइ इंडिपेंडेंट ई रहे, शादी न करे। त इहे मैसेजिस था वञनि पिया अॻिते। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन्हनि शयुनि खे जेको आहे असांखे अवॉइड करणु घुरिजे। अहिड़ा के बि पोस्ट तव्हां ॾिसो था या कोई बि अहिड़ो स्टेटस ॾिसो था त उन्हनि खे रिपोर्ट कयो, मुआशिरे जे अंदरि सुठियूं शयूं फैलायो ऐं सुठियूं शयूं रखो, सुठो जेस्चर ॾियो, माहौल ख़राबु न कयो। ऑलरेडी असां जेको आहे हिन माहौल में रहूं था, डिप्रेशन वारे माहौल में। असांखे हिते सुठियुनि शयुनि जी ज़रूरत आहे, पॉज़िटिव शयुनि जी ज़रूरत आहे, पॉज़िटिव माण्हुनि जी ज़रूरत आहे। सो इन जे करे मां तव्हांखे ॿीहर चवंदसि त प्लीज़ नेगेटिविटी न फैलायो, पॉज़िटिव रहो त वधीक सुठो आहे। पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट करे चुका आहियूं, ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन भेरा मूंखे सिर्फ़ु सिंधी लिबास न SRSO बि मूंखे ड्रेसिस स्पॉन्सर कयूं आहिनि। सो अॼु जेका मां शर्ट वेयर कई आहे उहा SRSO वारनि जी आहे शर्ट। सो तव्हां ॾिसी सघो था त हिन जो कलर
केॾो एलिगेंट आहे, जेको पाइण में ॾाढो ज़बरदस्त लॻी वियो आहे। ट्रेडिशनल जो ट्रेडिशनल ऐं मॉडर्न जो मॉडर्न लुक बि आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिन ते जेको कमु आहे उहो मशीन जो कमु आहे, पर केॾो ख़ूबसूरत कमु थियल आहे। सो तव्हां हिननि जे पेज ते वञी ऑडर बि करे सघो था ऐं तव्हां हिननि खां जेको आहे ड्रेसिस बाय बि करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼु मूंखे PR पैकेज हिकिड़ो रिसीव थियो हानी एसेसरीज़ जो, जंहिंजा हे इयररिंग्स आहिनि। ऐं मां चाहींदसि पंहिंजे कैमरामैन खे ॾेखारणु त ही ॾेखारियो प्लीज़ केतिरियूं ज़बरदस्त इयररिंग्स आहिनि ऐं हे हैंडमेड इयररिंग्स आहिनि। हानी एसेसरीज़ जी इहा ई हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त ही जेके बि कमु कंदा आहिनि, जेके बि ज्वैलरी ठाहींदा आहिनि, उहे हिननि जी हैंडमेड हूंदियूं आहिनि। कोई मशीन जो टाको न, कुझु बि न, सॼो हथ जो कमु हूंदो आहे हिननि जो। ऐं हे ॾिसो पर्ल्स आहिनि, जेके पर्ल्स हिननि केॾे सुहिणे तरीक़े सां हथ सां लॻाइनि आहिनि, नाज़ुक कमु थियल आहे। उन खां अलावा हीअ रिंग बि ॾेखारणु चाहींदमि, हीअ बि हानी एसेसरीज़ वारनि जी आहे, इहा बि हैंडमेड आहे। सो ज़रूरु तव्हां हिननि जो पेज विज़िट कयो ऐं इंस्टाग्राम ते हिननि जो पेज आहे, तव्हां हिननि जो पेज फॉलो कयो, इन्हनि खे लाइक कयो ऐं तव्हां हिननि खे ऑडर कराए सघो था। 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांखे ऑडर रिसीव थी वेंदो। सो अॼु जेको आहे SRSO जी ड्रेस आहे ऐं इनशाला तव्हां मेन इवेंट ते बि ॾिसंदा त SRSO जी ड्रेस हूंदी ऐं डेली जेके ड्रेसिस मां पाईंदमि उहे सिंधी लिबास ऐं SRSO जी ड्रेसिस ई हूंदियूं। सो थैंक यू सो मच SRSO, तव्हां हिन भेरा मूंखे ड्रेसिस स्पॉन्सर कयूं आहिनि ऐं तव्हांजी ड्रेसिस हमेशह असां एप्रिशिएट कंदा आहियूं। तमामु बहितरीनु असांजी भेनरूं कमु करे रहियूं आहिनि, हथ जो कमु हूंदो आहे, ॾाढी महिनत वारो कमु आहे। सो सलाम पेश था कयूं तव्हांखे, जेको तव्हां बि एतिरो महिनत सां कमु कयो था ऐं असांजी भेनरूं बि एतिरो महिनत सां कमु कनि थियूं। ऐं वाक़ई हाणे इहा शइ फील थींदी आहे जॾहिं खां जेको आहे सोशल मीडिया जो दौरु आयो आहे, त पहिरियां जेके असांजी भेनरूं कमु कंदियूं उन्हनि खे उन्हनि जी उहा क़ीमत न मिलंदी हुई कम जी। पर हाणे जॾहिं खां सोशल मीडिया आयो आहे, जॾहिं खां हे एकता डे आया आहिनि, त उन खां पोइ जेके असांजी भेनरुनि जी जेके ड्रेसिस आहिनि उहे ॿाहिरि वञी रहियूं आहिनि, ॿाहिरि मुल्क में पसंदि थी रहियूं आहिनि, हिक ॿिए खे गिफ्ट करे रहिया आहिनि। सो हाणे हुननि खे उन्हनि जी प्रॉपर क़ीमत मिली रही आहे, जंहिंसां हुननि जे घर जो जेको आहे चूल्हो ॿरी रहियो आहे। सो तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं दुआ बि इहा ई आहे त असांजी सिंध जी जेके बि भेनरूं आहिनि, जेके बि भाइर आहिनि, हमेशह ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि ऐं ख़ुशहाल हुजनि। सो व्यूवर्स, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त जेका असांजी सकाफ़त आहे, असांजी सकाफ़त में हिकिड़ो रंग इहो बि आहे त अलगोज़ा नवाज़ जेके असां सां गॾु हूंदा आहिनि हमेशह शोज़ में ऐं अॼु बि असां सां गॾु आहिनि। इहो सकाफ़त आहे असांजी, जिथे बि मच कचेरी थींदी आहे त अलगोज़ा नवाज़ हूंदा आहिनि उते ऐं पंहिंजा गाना बि असांखे ॿुधाईंदा आहिनि, बेत बि ॿुधाईंदा आहिनि, सुघड़ बि हूंदा आहिनि। इहे असांजी जेको आहे न कल्चर आहे, असांजी सकाफ़त आहे। सो अॼु असां जेको आहे दावत ॾिनी आहे आरिफ़ उर्स भट्टी खे, जेको अलगोज़ा नवाज़ आहे। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जा, अहसान अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र मालिक जा। माशाअल्लाह। अॼु जेको आहे तव्हांखे असां घुरायो आहे ऐं असां एकता जूं तयारियूं बि असांजूं हली रहियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे हीअ सकाफ़त आहे असांजी। त तव्हां ॿुधायो त हिन सकाफ़त में हिन जो अलगोज़ा नवाज़ जो केतिरो किरदारु आहे? जीअं त ॾिसो न, असांजो कल्चर तमामु वसी कल्चर आहे। इन में असांजा साज़ बि अचनि था, जीअं चंग आहे, बोलींडो आहे, अलगोज़ो आहे। हीअ मतिलबु हिकिड़ी असांजी सिंध जी इजाद थियल शयूं आहिनि। वरी हिननि में वरी ॾिसो कीअं म्यूज़िक अचे थो या धुनुनि ते सुठो परफॉर्म कनि था। चंग ऐं बोरिंडो जेका तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजे ख़्याल में अॼु इहे नज़र नथा अचनि पिया। जी जी बिल्कुलु घटि आहिनि वॼाइण वारा। ऐं जेके बि सिंगर अचनि था त मुंहिंजे ख़्याल सां उहे बि इन्हनि शयुनि जो इस्तेमालु कोन था कनि, इन्हनि साज़नि जो इस्तेमालु कोन था कनि। तव्हां आहियो, तव्हां हिन शइ खे कंटिन्यू रखंदा आया आहियो, बाक़ी त मां कंहिंखे बि कोन ॾिसंदी आहियां। हा बिल्कुलु, असांजे हिन अलगोज़े में बि वॼाइण वारा बिल्कुलु घटि आहिनि तमामु। ऐं माना ॾींहों ॾींहुं, छो त हिकिड़ो जीअं चइजे बेक़दरी मतिलबु कंहिं शइ जी या साज़ जी, त उनजे करे माण्हुनि जो तवजो माना हिन तरफ़ घटि आहे। राग जे तरफ़ हर को वञे थो, साज़नि जे तरफ़ मतिलबु घटि था रुझान ॾियनि नौजवान जेके आहिनि। मां चवंदुसि सिंध जे दोस्तनि खे, छोकिरनि खे, नौजवाननि खे त हीअ जेके असांजा सरमाया आहिनि, साज़, क़ीमती साज़ आहिनि, इन्हनि में थोरो तवजो ॾियनि ऐं इन्हनि जे तरफ़ अचनि, सिखनि। तमामु बहितरीनु साज़ आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके बि असांजा हींअर नौजवान नसल आहे, जेका यूथ आहे, जेका हिन फील्ड में अचणु चाहे थी या अची रही आहे, त मां उन्हनि खे इहा ई रिक्वेस्ट करणु चाहींदमि, अव्वल त तव्हां सिखिया वठो प्रॉपर ॻाइण जी,
उन खां पोइ हिन फील्ड में अचो। ऐं जेकॾहिं अचो था त महिरबानी कयो पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो ऐं पंहिंजी सकाफ़त सां गॾु हलो ऐं इन्हनि शयुनि खे बि जेको आहे ज़रूरु इंट्रोड्यूस करायो जंहिं बि प्लेटफॉर्म ते वञो था। चाहे तव्हां दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़िछ में वञो था, पर पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो, पंहिंजी सकाफ़त खे हमेशह प्रमोट कंदा कयो। त सभिनि खां पहिरियां तव्हां असांखे छा पिया ॿुधायो भाषो में? मां तव्हांखे कलंदरी धमाल थो ॿुधायां, वाह लाल वाह। मेरीपत।
माशाल्लाह माशाल्लाह बहितरीन बहितरीन ऐं ॾाढी प्यारी धुन ऐं तव्हां हुनखे ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां परफॉर्म कयो ऐं इंशाल्लाह ॿियूं बि धुनूं तव्हां खां ॿुधंदासीं त व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भाई शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं ज़रूरु कॉल करे ॿुधायो त तव्हांजूं एकता डे जी तयारियूं कीअं हली रहियूं आहिनि ऐं छा छा सोचियो आहे तव्हां त कहिड़े क़िस्म जी ड्रेस पाईंदव स्पेशली जेके असांजूं भेनरूं आहिनि जेके असांजा भाइर आहिनि ज़ाहिर आहे उहे त अजरक टोपी ऐं जेको आहे शलवार कमीज़ ते उहे ई पाईंदा बाक़ी जेके भेनरूं आहिनि असांजूं उहे ज़रूरु ॿुधाइनि जेके नंढा नंढा ॿार आहिनि उन्हनि जे लाइ छा ड्रेसिस तव्हां ठारायूं आहिनि ऐं कहिड़ियूं ड्रेसिस ठारायूं आहिनि ऐं छा सोचियो अथव हिन दफ़े त हर साल वांगुरु तव्हांखे लॻणो आहे या हिन साल कुझु डिफरेंट तव्हांखे लॻणो आहे त ज़रूरु कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं असां सां कचहरी कयो एकता जे हवाले सां भाउ हाणे इहो बि ज़रूरु ॿुधायो मूंखे त तव्हां इहो जेको रोज़ो वॼायो था पिया त ज़ाहिर आहे इहो त ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं सॼो साह जो कमु आहे न हिन में ऐं इन जे में प्रैक्टिस बि ज़रूरु कंदा हूंदा रोज़ कंदा आहियो प्रैक्टिस बिल्कुलु रोज़ प्रैक्टिस कंदो आहियां ऐं हिनखे लाज़मी टाइम ॾियणो आहे हा साह जो साज़ आहे हिनखे टाइम ॾियणो त उन में ओतिरी मतिलबु माण्हू कंफर्टेबल या उन में एतिरो पुख़्तगी महसूसु कंदो अच्छा अगरि हिकिड़ो ॾींहुं बि जेकॾहिं तव्हां इन जो रियाज़ न कयो इनखे न कयो प्रैक्टिस इन जी त पोइ छा थींदो पोइ इहो थींदो त माना माण्हू थोरो अॻिते पोइते थी वेंदो मतिलबु उन जॻह ते न अची सघंदो छो ॾुखियो साज़ आहे हीअ साह सां गॾु मतिलबु हिनखे वॼाइणो पवंदो ऐं ॿियो आङिरियुनि जो कमाल आहे हा सही ऐं ज़ाहिर आहे साह सां जॾहिं खे वॼाइणो थो पए त ज़ाहिर आहे पोइ तव्हांखे ॾाढो एहतियात बि करिणो पवंदो हूंदो त जीअं तव्हांजो गलो ख़राबु न थिए तव्हांखे ज़ुकाम न थिए तव्हांजी तबियत ख़राबु न थिए त पोइ इन्हनि शयुनि जो कीअं ख़्यालु रखंदा आहियो ज़ाहिर आहे सर्दी बि पए थी गर्मी बि कहर जी पए थी 2 ॾींहं पहिरियों मूंखे तमामु घणो ज़ुकाम ऐं खंघि थी पई हाणे पोइ बसि उनजो मेडिसन वग़ैरह वठंदा आहियूं ॿियो पंहिंजो केयर कंदो आहियां ॾाढो त मतिलबु जीअं ज़ुकाम न थिए छो त असांजे नक जे ज़रिए साह खणंदा आहियूं हेठि वरी उनखे छॾींदा आहियूं त पोइ इन में वॼंदो आहे मूंखे जेको आहे सो पंहिंजे वाल साहब मतिलबु हीअ ट्रेनिंग ॾिनी ऐं हीअ शयूं उन मतिलबु सम्झायूं थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं जेके हुयूं त मतिलबु बाबा हीअं हीअ जेके आहिनि त हुन में किरियूं आहिनि हीअ हिन शयूं न खाइजांइ बाक़ी हीअ शयूं भले खाइजांइ सही त हुन में सणभ जो बि त चवंदा आहिनि न त न खाइजे उनजो बि एहतियात कजे सही सही आहे त ॾुखियो कमु पर माशाल्लाह इहो बि हिकिड़ो हुनर आहे त हींअर बि जेके कचहरियूं थियनि थियूं उन में तव्हां महफ़िलुनि में वञी करे वॼाईंदा आहियो जी जी माण्हू घुराईंदा आहिनि वेंदा आहियूं हुते भई इहो बि हिकिड़ो अलॻि मज़ो आहे न मच ॿरंदी हुजे वेठा हुजनि सभई सुघड़ बि हुजनि अलगोज़ा नवाज़ बि हुजे ऐं हल्की हल्की म्यूज़िक बि हुजे पोयां ऐं हल्कियूं हल्कियूं जेके आहिनि कचहरियूं बि हुजनि उहो मंज़र ई पंहिंजो आहे मां सोचां थी त मूंखे मज़ो थो अचे पियो ऐं उते जेके तव्हां सभु वेहंदा हूंदा त केॾो मज़ो ईंदो हूंदो हा न तमामु बहितरीनु लॻंदो आहे ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे अहिड़नि प्रोग्रामनि में वेंदा आहियूं पंहिंजा सिंधी दोस्त गॾु थींदा आहिनि मच कचहरियूं हूंदियूं आहिनि उनमें वेहंदा आहियूं ऐं हाणे पहिरियों एतिरो रुझान न हुयो मतिलबु जीअं एकता जा ॾींहं ऐं हीअ KTN जेको हीअ सिस्टम शुरू कयो उन खां बाद में जेको आहे न हाणे मतिलबु इहो सम्झूं था त 80% जेको आहे माण्हू हिन साज़ खे ॿुधनि बि था शौक़ु सां ऐं ॾिसनि था घुराइनि था पंहिंजी महफ़िल सही सही अच्छा इन ते तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं धुनूं वॼाईंदा आहियो हिकिड़ो त तव्हां धमाल ॿुधाई असांखे ऐं उन खां अलावा ॿियो कहिड़ो कहिड़ो साज़ आहे जेको तव्हां हिनखे हिन में इलाही धुनूं इलाही राग रंग वॼाए सघे थो माण्हू जेतिरो करे ओतिरो थोरो आहे हा हिन में हीउ समुंड आहे वॾो सही हा जेतिरो माण्हू करे थो उहो थोरो आहे ॾिसो हाणे पंहिंजो सिंधी राग अलॻि आहे पंहिंजो खरी अलॻि आहे त जीअं पंहिंजो सराइकी बि आहे कल्चर
सराइकी। त इहे बि गाना वॼाईंदा आहियो? हर ये भी सराइकी भी वॼंदा आहियूं, उर्दू भी गज़ल वॼाईंदा आहियूं, हर अच्छा शइ मतिलबु हिन में अच्छा अच्छा, सही, माशाल्लाह। वधीक तव्हांखे मज़ो कहिड़े इन में ईंदो आहे गाने में? तो असांखे पंहिंजो जेको सिंधी कल्चर आहे उहो तमामु सुठो लॻंदो आहे ऐं प्यारो लॻंदो आहे, उहो मतिलबु हिन में तमामु घणो मज़ो करे थो ऐं मतिलबु ऑडियंस खे उहे शयूं वणनि थियूं। जीअं धमालू थी धमालू थी वियूं, हा, कलंदर वायूं लाल थी या वियूं, लोक जेके फोक धुनूं हा आहिनि, जीअं मोर तो टिले या हा। हो जमालो थी वियो, अहिड़ा अहिड़ा जेके आइटम आहिनि उहे तमामु। मोर थो टिले राणा, त मां त चवां थी त इहा असांजी आइडेंटिटी आहे, हा इहा असांजी शिनाख़्त आहे। बिल्कुलु जेसीं ताईं असांजी कंहिं बि सिंधी महफ़िल में, शादी बारात में इहो मोर थो टिले राणा न हुजे त लॻंदो आहे त शादी पूरी थी कोन्हे का। असांजा पंहिंजा सेहरा आहिनि, केॾा सुठा सुठा सेहरा आहिनि, लोंग फोटा तालीअ में आऊं खयों पई अचां, मतिलबु इहे उहे सेहरा आहिनि, उहे गीत आहिनि जेके असां ॿुधी ॿुधी वॾा थिया आहियूं। ऐं अॼु बि जेकॾहिं असां ॿुधूं था त असांखे मज़ो ईंदो आहे, लॻंदो आहे त असांजा पंहिंजा गीत आहिनि। त भाउ हींअर असांखे कोई अहिड़ो ई गीत ॿुधायो जंहिंमें ॿुधी करे वाक़ई मज़ो अची वञे। मां तव्हांखे लतीफ़ साईं जो राग ॿुधायां थो, कोयारी पहिरें पवंदी सान चवंदी सान, उहो वाह वाह वाह।
बहितरीनु मज़ो अची वियो वाकई अॼुकल्ह जा गाना पंहिंजी जाइ ते अॼुकल्ह जी म्यूज़िक पंहिंजी जाइ ते पर हीअ जेके साज़ आहिनि हिननि जो मज़ो ई पंहिंजो आहे सफ़ा मतिलबु माण्हू गुम थी थो वञे हिननि में ऐं वाकई जॾहिं सभु अदीब दानिश्वर सभई मिली जुली करे वेहनि था त पोइ केॾो मज़ो ईंदो हूंदो मां त इहा ई ॻाल्हि सवेर खां वेठी थी सोचां पई त केॾो मतिलबु इंजॉय कंदा हूंदा हुन कचहरीअ खे अच्छा इहो ज़रूरु ॿुधायो त हिनखे सिखण में केतिरो वक़्तु लॻे जेकॾहिं अॼु जो नौजवान कोई सिखणु चाहे थो जीअं त ॻाल्हि इहा आहे त आहे माण्हू जो पंहिंजो शौक़ु आहे जेतिरो हुनखे शौक़ु हूंदो इश्क़ु हूंदो ओतिरो जल्दी सिखंदो तक़रीबन मूंखे 10-12 साल थी विया आहिनि मतिलबु हीअ इंस्ट्रूमेंट वॼाईंदे मुंहिंजो वाल साहिबु मरहम मोहम्मद उर्स भट्टी जेको मतिलबु वॼाईंदो हुयो अलगोज़ो बीनू वॼाईंदो पोइ उन खां मूंखे जेको आहे सो शौक़ु थियो बाबा चवंदो बाबा सिखियो हीउ साज़ आहे तव्हां मूंखां वञण खां पोइ माण्हू पुछंदा तव्हां केरु वॼाए थो केरु नथो वॼाए पोइ मूंखे मतिलबु बाबा माना हिन शइ ते आंदो पोइ उन खां मां पहिरियों शुरूआति वारी सिखिया सही अच्छा जेकॾहिं तव्हांखे का फरमाइश कजे त उन ई वक़्तु तव्हां उहो ॿुधाईंदा आहियो न फरमाइश उहा न करे सघंदो न उहो छो त पहिरियों वॼायल हूंदी त पोइ मतिलबु उन ते माण्हू अबूर हासिलु कंदो थोरो ई ॾुखियो साज़ आहे त डिफरेंट साज़ आहे छो त हिन में पहिरियों प्रेस्टिक उन शइ ते लाज़मी करणु खपे सही यानी तव्हां मतिलबु फौरन तव्हां न परफॉर्म करे सघंदव तव्हांखे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मतिलबु नथियूं वॼाए सघनि छो त मां तव्हां पहिरियों ई ॿुधायो हीउ समुंड आहे हीउ मतिलबु तमामु वॾी शइ आहे फन जेको आहे न वॾी ॻाल्हि आहे बसि मिड़े असां थोरो घणो जेके आहिनि दाणा सही अच्छा उर्दू गज़लूं कहिड़ियूं हिन ते वॼायूं अथव उर्दू गज़लूं इहे वॼाई आहे दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं ॿी कवाली धुन आहे उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी अल्लाहू अल्लाहू ये ज़मीन जब न थी ये जहां जब न था उहा तमामु मां घणी आबदा परवीन साहिबा जा आबदा परवीन साहिबा जा बि गाना खोड़ सारा वॼाया आहिनि तेरे इश्क न चया या ॿिया जेके अच्छा सही न न इहे त वाक़ई सुठा आहिनि पर मां त सोचां पई त तव्हांखे का फरमाइश कयां न न ॿुधाइजे हूंदे ज़हन में त वॼाए वठंदा सोनी आहे पंहिंजो ई सहरो आहे लौंग फोटा थालीअ में लौंग फोटा न भाई मोर थो टिले उहो यादि आहे छो त पहिरियों कॾहिं सहरो वॼायो न आहे ॿियो वरी असां मां वरी महफ़िलुनि में वेंदा आहियूं त सहरा वरी कुझु घटि वरी काफ़ियूं ऐं लोक धुनूं या वरी मिसाल जीअं ओलिया कुरामनि जूं जेके आहिनि धमालूं या इहे जेके शाइरी आहिनि इहे घणियूं सही हलो पोइ लौंग इहो पंहिंजो मोर थो टिले ई ॿुधायो असांखे हा मोर थो टिले ॿुधायो
वाह, महिरबानी भाउ, महिरबानी, मज़ो अची वियो मोर थोटले ॿुधी करे। ऐं इहे असांजी सकाफ़त आहे, सकाफ़ती सहरा आहिनि, इहे असांजा पंहिंजी सुञाणप आहे। जीअं त मां तव्हांखे पहिरियां बि चयो त इहे सहरा, इहे गीत न हुजनि त ईअं लॻंदो आहे त असांजूं शादियूं ई मुकमल कोन्हनि के। त अॼु वाक़ई महफ़िल मूंखे लॻे थो त मुकमल थी वई, जॾहिं असां लोंग इहो पंहिंजो मोर थोटले ॿुधोसीं त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। ऐं जीअं त शाम जो वक़्तु आहे ऐं गॾोगॾु जेको आहे टपाल मेज़बान जी चांहि हुजे त वधीक इंजॉय कंदा आहियूं असां पंहिंजी शाम खे। त जी हाँ, टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय वापस लाया है अपने सारिफीन के लिए। सबसे बड़ी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो। टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने के लिए सारिफीन टपाल मेज़बान जश्न जमालो का कोई भी पैक खरीदें, अपनी मालूमात पैक पर दिए हुए कूपन पर दर्ज करें और घर के करीबी टपाल मेज़बान जश्न जमालो के ड्रॉप बॉक्स में डाल दें और मौका पाएं टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने का और ढेर सारे कीमती इनामात जीतने का। तो जी हाँ, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे छा करिणो आहे। टपाल मेज़बान जेका चांहि आहे उहा असां सभिनीनि जे घरनि में ऑलरेडी मौजूदु आहे, इस्तेमालु कंदा आहियूं, छो त हिन जो रंग, ख़ुशबू, ज़ाइको तमामु मुनफ़रिद ऐं बहितरीनु आहे। सिंध जी नंबर 1 चांहि आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर में टपाल मेज़बान जो पैक ख़तमु थी वियो आहे त जल्दी वञो भर वारे शॉप तां जेको आहे टपाल मेज़बान जो पैक ख़रीद कयो ऐं उनखे इस्तेमालु कयो। पाण बि चांहि पियो, ॿियनि खे बि पीआरियो ऐं उन में पंहिंजी सभु डिटेल्स लिखी भर वारे दुकान ते जेको ड्रॉप बॉक्स पियो आहे उन में विझी छॾियो पंहिंजी डिटेल्स विझी करे। ऐं क़ुरानदाज़ी जे ज़रिए तव्हां गेम शो में हिसो वठी सघो था, गेम्स खेॾी सघो था ऐं क़ीमती इनाम बि खटे सघो था। तव्हां पंहिंजी फैमिली सां, फ्रेंड्स सां, सभिनीनि सां गॾु अची करे गेम्स खेॾी सघो था ऐं तव्हां इंजॉय बि करे सघो था। उते तव्हांखे मौक़ो बि मिलंदो हिकिड़ो त गेम खेॾण जो, इनाम खटण जो, ऐं ॿियो मौक़ो तव्हांखे इहो मिलंदो त तव्हां उते आर्टिस्टनि सां, फ़नकारनि सां, गुलकारनि सां, सभिनीनि सां मिली सघो था। त इन जे करे टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पाण बि पियो, ॿियनि खे बि पीआरियो ऐं इंजॉय कयो। त जी हा व्यूवर्स, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे लुब्ना कुरैशी, जेकी सर्टिफाइड ब्यूटिशियन आहिनि ऐं माशाअल्लाह सां हिकिड़ो ज़बरदस्त कमु इहो करे रहियूं आहिनि। जेके ज़रूरतमंद जेके छोकिरियूं आहिनि, जेके उन्हनि खे हुनर बि सेखारे रहियूं आहिनि ऐं गॾोगॾु पाण वटि बि जॉब ॾेई रहियूं आहिनि, पर उन खां अलावा हुननि खे ॿाहिरि बि हिकिड़ो सेटअप करे ॾियनि थियूं त हू पंहिंजी जेको आहे अर्निंग सुठे तरीक़े सां करे सघनि। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु, बिल्कुलु। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा लुब्ना, सभिनि खां पहिरियां त अदी मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त केतिरो अरसो थी वियो आहे तव्हांखे एज़ अ ब्यूटिशियन? मूंखे 2016 सां मां जॉइन कयो। पहिरियों मां हुन खां पहिरियों मां मतिलबु कंदी हुयमि, पर एतिरो फेमस न हो, पोइ मां दुबई हली वियमि, हुते बि कयो कमु। पोइ उन खां पोइ जेके मतिलबु स्पेशलाइज़ेशन जीअं मतिलबु स्पेशली जीअं कयो 2016 में, वो फेमस आहे माशाअल्लाह कराची में सलून, उते कमु कया, पोइ एक्सपीरियंस गेन कयो 2 साल। हुन खां पोइ पंहिंजो कयो कमु। पोइ उन खां पोइ जेके छोकिरियूं आयूं त मां ॾिठो त जेके क्लाइंट्स ईंदियूं हुयूं, छोकिरियूं ईंदियूं हुयूं, अहिड़ियूं ज़रूरतमंद ईंदियूं हुयूं जेके मजबूर हुजनि, जेके सुठे नमूने पंहिंजे घर वारनि खे सपोर्ट करे सघनि। छो त तव्हां ॾिसो था त एनवायरनमेंट कहिड़ो थो हले, छोकिरियुनि लाइ ॿाहिरि एतिरो सेफ साइड न आहे। त अहिड़ी छोकिरियूं ईंदियूं हुयूं त चवंदियूं त असांखे मतिलबु अहिड़ी गुंजाइश न आहे जीअं असां सिखी सघूं, त पोइ तव्हां प्लीज़ मूंखे असांखे थोरो सपोर्ट कयो। पोइ असां मिली करे 2-3 मुंहिंजी दोस्तूं आहिनि, मिली करे पोइ उन्हनि खे उहे मतिलबु बेकअप ते हुयूं ऐं जेके उन्हनि खे सपोर्ट करण लाइ, त पोइ इहो हुयो त माशाअल्लाह सां
हाली ताईं 4 खां 5 छोकिरियूं आहिनि जेके कमु थियूं करनि। माशाल्लाह माशाल्लाह, जी जी, सुठी ॻाल्हि आहे। ऐं सुठे नमूने पंहिंजे घर खे सपोर्ट थियूं करनि। ऐं माशाल्लाह इहा आहे त मां पंहिंजे वटि बि मूं वटि बि कमु कयो, पोइ उन खां पोइ उन्हनि खे जेके काॾे नीड हुई मुंहिंजी, जेके असांजो जेको सर्कल आहे उन में जीअं चवंदा आहिनि त कंहिंखे घुर्ज आहे छोकिरियुनि जी, त पोइ असां उन्हनि खे ॾींदा आहियूं त तव्हां वञी कमु कयो ऐं सुठे नमूने पंहिंजे घर खे सपोर्ट कयो। त इहा सुठी ॻाल्हि आहे। मां त इहे चवंदी आहियां त जेके बि कहिड़ी बि फील्ड सां छो असांजे माशरे में जेके आहिनि त जेके उहे बेसिकली पंहिंजे पाण खे सपोर्ट थियूं करनि। जीअं मुंहिंजी फील्ड आहे, हिकिड़ी डॉक्टर आहे, हिकिड़ी इंजीनियर आहे, मतिलबु जीअं बिज़नेसमैन आहे, अहिड़ियूं असांजी जेके ख़वातीन आहिनि उन्हनि खे इहे कमु करणु घुरिजे। मतिलबु पंहिंजी मदद आप, जीअं जिते असां गवर्नमेंट सर्कल ते जे उन ते बिहाफ ते त एतिरो नथो सपोर्ट जीअं थी सघे थो, थींदो बि आहे, छोकिरियूं नथियूं वञी सघनि, पर तव्हां आड़े पाड़े वेझो जेके बि छोकिरियूं आहिनि उन्हनि जो सर्कल ॾिसो, उते फैमिलीज़ आहिनि, त तव्हां जीअं स्टार्ट कंदे 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 हिकिड़ी वॾी चेन ठहींदी आहे। मां शुरू में हिकिड़ी छोकिरी 2 छोकिरियूं हुयूं, पोइ उन्हनि ॿुधायो त हाणे हिननि खे बि, त पोइ माशाल्लाह हाणे एतिरी थी वियूं आहिनि त माशाल्लाह पंहिंजे घरनि खे थी सपोर्ट। माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर अदी मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त हिते कराची में असां हिकिड़ो ट्रेंड ॾिठो आहे त हर घर में हिकिड़ो ब्यूटी पार्लर आहे, हर घर जे अंदरि। ठीकु आहे, उहो पंहिंजी हिकिड़ी अर्निंग करे रहियूं आहिनि, सुठी ॻाल्हि आहे, उन्हनि सां गॾो गॾु ॿियनि जो बि रोज़गारु जुड़े थो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, करणु खपे, हर न्याणी खे कमु करणु खपे, पंहिंजे पेरनि ते बीहणु घुरिजे। पर उन में कुझु सर्टिफाइड हूंदियूं आहिनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई सर्टिफिकेट्स हूंदा आहिनि, ॿाहिरि वेंदियूं आहिनि, कमु कंदियूं आहिनि, या ॿाहिरि मुल्क वञी करे जेको आहे सिख्या वठी करे ईंदियूं आहिनि। पर कुझु अहिड़ियूं बि आहिनि जिन खे सफ़ा कमु बि नथो अचे, तॾहिं बि जेको आहे उहो ब्यूटिशन जे इन ते टैग हणी वेठियूं आहिनि। सॉरी, बुरो कोई न मञे इन ॻाल्हि खे, पर असां ॾिठो आहे उन्हनि खे कमु बि न ईंदो आहे। पर सॉरी, हीअ अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें असांखे हर शइ परफेक्ट खपंदी आहे, पर असांजो हुलियो बि बुरो थी वेंदो आहे उन में समटाइम। इहे ॻाल्हि इहा हूंदी आहे त मूं वटि एतिरा जीअं बिगड़ियल केस आया न, त जीअं वारनि खे ख़राबु करे छॾियो, स्किन खे ख़राबु करे छॾियो, त अहिड़ी अनएक्सपीरियंस जेके आयूं आहिनि, 2 ट्यूटोरियल ॾिठा यूट्यूब ते, ऐं उन्हनि खे मतिलबु बाक़ाइदा जीअं ट्रेनिंग हूंदी आहे हिकिड़ी, हर शइ ॿुधाईंदी वेंदी आहे, हिन साइड इफेक्ट ईअं आहिनि, हिन जो इहे मटीरियल इहे अहिड़ो यूज़ थींदो। त छो त स्किन ऐं हेयर 2 जेके शोबा आहिनि इलाही सेंसिटिव शोबा आहिनि, त कहिड़ा वार कटिजी वञनि वरी नथा अचनि, वार ख़राबु थी वञनि अरसो लॻंदो आहे, घटि में घटि 1-2 साल थींदा आहिनि तव्हांखे रिकवर थियण में। बिल्कुलु सही। स्किन स्किन डैमेज थी वञे, अलाह न करे, फेस आहे, हर को ॾिसे थो तव्हांजो फेस, त मतिलबु अहिड़े नमूने मां चवंदी आहियां त इहे क्लाइंट खे बि घुरिजे त उहे थोरी अवेयरनेस हुजे उन्हनि खे, त थोरो मतिलबु क्वेश्चन करनि वञी ब्यूटिशन सां, त मां इहे थी करायां, त छा हिन जो कोई साइड इफेक्ट हूंदो, तव्हां गारंटी वठो था, मुंहिंजा वार त ख़राबु न थींदा, मुंहिंजी स्किन त ख़राबु न थींदी। जॾहिं छो त हिकिड़ी नाहे क्वालिफाइड, उहे कॾहिं बि गारंटी न वठंदी। सही, ठीकु आहे, कॾहिं बि न वठंदी, उहो चवंदी तव्हांखे कराइणो आहे करायो, न त वञो अॻिते। पोइ तव्हां उते ई वॉर्न थी वञो त मतिलबु तव्हांखे वॉर्निंग मिली वेंदी त तव्हां कहीं सुठे नमूने सुठी जाइ ते थोरो बेसिकली मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि त असांजी जेके घरेलू ख़वातीन आहिनि उहे थोरी सेविंग लाइ त 2000 छो ख़र्चु कयूं असां, 1000 में 500 में सुठो कमु थिए थो, हुन साइड इफेक्ट पोइ छा थियनि उहे त ॻाल्हि बाद जी आहे। पोइ उन्हनि खे 1000 बचाइण जे चकर में, 3000 बचाइण जे चकर में न उहे मायूं नुक़सानु खणंदियूं आहिनि। नुक़सानु खणंदियूं। तव्हां ॾिसो न ट्रीटमेंट्स जेके कराइनि थियूं, स्किन ट्रीटमेंट्स या फेशियल्स जेके कराइनि थियूं, असांखे नाहे ख़बर त कहिड़े क़िस्म जा फेशियल्स यूज़ करे रहिया आहिनि, लोकल आहिनि या ब्रांडेड आहिनि, असांखे कहिड़ी ख़बर। उन खां पोइ हुननि जी स्किन ते एॾी पिगमेंटेशन थी वञे, हुननि जी स्किन डैमेज थी वञे, त जॾहिं हू पोइ डर्माटोलॉजिस्ट ॾे या कंहिं बि एस्थेटिक ॾे वञनि था त हू अञा वरी हू शॉक थी था वञनि पिया त भई हिन खे हाणे रिपेयर कीअं कयूं असां। तव्हां 2 रुपया बचाइण लाइ तव्हां हज़ारनि जे इलाजनि जे चकरनि में अची वेंदा हो,
मूं वटि एतिरी क्लाइंटूं आयूं उहे उन्हनि जा वार सफ़ा सड़ी विया ओहो। ऐं मेन ईद खां 1 ॾींहुं 2 ॾींहं अॻु ओए होए। हाणे तव्हां ॾिसो त उन्हनि जी ईद छा थींदी ऐं स्किन डैमेज थी वई, स्किन वैक्सिंग कराईंदियूं आहिनि, स्किन ख़राब थी वई। अच्छा अॼु बि मां ॾिठो आहे त भाई वंडर वैक्स सां केरु स्किन वैक्स कराईंदो आहे, पंहिंजो फेस वैक्स कराईंदो आहे। अवेयरनेस छो कोन थी अचे अॼु जी छोकिरियुनि जे अंदरि। भाई रीका इज़ द बेस्ट। तव्हां रीका करायो, तव्हां छो वंडर वैक्स जे पुठियां पइजी विया आहियो? मूंखे अॼु ॾींहं ताईं शइ इहा सम्झ में कोन आई आहे, केरु थो कराए स्किन ते अॼु? अच्छा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त फेस ते कॾहिं बि वैक्सिंग जी जेकी आहे न एतिरी एप्लीकेशन न कराइणी घुरिजे, छो त स्किन इलाही सेंसिटिव आहे। ज़ाहिर आहे। मिडल ईस्ट में जेके हिकिड़ी हलावा वैक्स जे नाले सां ईंदी आहे हो मतिलबु हाणे हाइजीन त ऑनलाइन बि मिले थी। हलावा वैक्स इहा आहे त उहे मतिलबु केमिकल खां पाक आहे, केमिकल न हूंदा आहिनि हुन में। घर में जीअं शुगर वैक्स हूंदी आहे उहे फेस खे एतिरो डैमेज नथी करे जेके केमिकल वैक्स फेस खे डैमेज थी करनि। आम स्किन खे उहे डैमेज थी कनि त फेस त इलाही सेंसिटिव स्किन आहे। पोइ उन सां इहे थींदो आहे त उन सां हिकु त ग्रोथ तव्हांजी घटि थी वेंदी आहे फेस जे वारनि जी। ॿी आहे त असां वटि जेके क्लाइंट ईंदियूं आहिनि त 70% हलावा खे रिकमेंड कंदियूं आहिनि त हलावा तव्हां कयो। हलावा वैक्स फिंगर वैक्स आहे, तव्हां हुनजो कोई साइड इफेक्ट न आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त जेके नंढा नंढा तव्हां पार्लर जी ज़िक्र कयो न, नंढा नंढा जेके पार्लर आहिनि अनहाइजीन। हा बिल्कुलु सही। अनहाइजीन ई आहे त हिकिड़ी वैक्स कंटेनरनि में जेके पयूं आहिनि हुनखे वरी वरी यूटिलाइज़ थी करनि, वरी वरी करे हर हुनखे कंहिंजो यूज़ स्किन थी टाइप करनि। अलॻि आहे, हर कंहिंजी स्किन डिज़ीज़ अलॻि थी थिए पई। तव्हां उहा ई उनखे मेल्ट करे करे ॿियनि छोकिरियुनि ते हणो था, अप्लाई था कयो त उन्हनि जी स्किन जो छा असरु अच्छा थींदो हिकिड़ी हूंदो? ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अवेयरनेस जेके छोकिरियूं सोशल मीडिया खां वठनि थियूं फैशन लाइ, छा तव्हां अवेयरनेस इहे तव्हां इहे नथा वठो त हुन जा साइड इफेक्ट छा थींदा? बिल्कुलु। तव्हां वञी करे ब्यूटिशियन सां सवाल था कयो घटि में घटि त मां जेको इहे वंडर वैक्स फेस ते कराईंदमि त हिन जो साइड इफेक्ट छा थींदो? साइड इफेक्ट थियो त हुन जो नुक़सानु तव्हां मूंखे भरे ॾींदो। कॾहिं बि मूंखे ख़बर आहे त हिकिड़ी शइ डैमेज कंदी त मां कॾहिं बि हुनजो रिस्क न वठंदमि। ऐं हिकिड़ी अची करे वेही रहंदी ऐं कराइण में एग्री आहे त पोइ मां त पोइ बि हिनजी फेवर न कंदमि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु आहे, मां कॾहिं बि न कंदमि। हाणे हिकिड़ी असांजे मतिलबु तव्हांखे मां थोरी डिटेल हिन बाबति ॾियां छो त मुंहिंजी असांजी भेनरूं थी ॾिसनि त कैरेटिन हिन वक़्तु फेमस ट्रीटमेंट आहे वारनि लाइ। हर कोई वञे थो त वरी कैरेटिन कराए छॾियो, कैरेटिन कराए छॾियो। व्हाट इज़ द कैरेटिन? छा कॾहिं क्लाइंट इहे सवाल कंदो आहे त व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन कैरेटिन एंड एक्सटेंसो? एक्सटेंसो ऐं कैरेटिन में छा फ़र्क़ु आहे? हिकिड़ी क्वालिफाइड जेके हूंदी उहे त तव्हांखे हिन जो जवाबु ज़रूरु ॾींदी। जेके अनक्वालिफाइड आहे, पढ़ियल लिखियल न आहे, उहो कॾहिं बि तव्हांखे ब्रीफ न करे सघंदी। उहे चवंदी इहे ट्रीटमेंट आहे वारनि खे सिधो करण वारो आहे, हर कंहिंखे चाहींदो त वार सिधा थी वञनि, सुठा थी वञनि, शाइनी थी वञनि, पर छा हुन जा साइड इफेक्ट कहिड़ा आहिनि? तव्हांखे ख़बर आहे त कैरेटिन यूरोप में बैन थी वियो आहे हिन लाइ त 2 and 3 months जी प्रेगनेंसी में कैरेटिन साइड इफेक्ट एतिरा आहिनि त उहो DNC ते अची नौबत बि ईंदी आहे त छो त उन जा जेके फ्यूम्स जेके आहिनि उहे तव्हां जेके इनहेल कंदा 2 कलाक स्ट्रेटनर थो थिए त उन सां तव्हांजो जेको बेबी आहे उहो डैमेज थी वेंदो आहे। ऐं इहे ॻाल्हि हिते कंहिंखे बि न आहे ख़बर। छा ब्यूटिशियन कॾहिं इहे सवाल कंदियूं आहिनि? कोई छोकिरी ईंदी आहे उन सां कयूं तव्हांखे कोई प्रेगनेंसी जो इशू त न आहे? कॾहिं बि सवाल न पुछंदियूं, कराईंदियूं। त मां चवंदी आहियां त इहा अवेयरनेस घटि में घटि क्लाइंट में हुजणु घुरिजे। ॾाढी सुठी तव्हां इहा ॻाल्हि कई, छो त असां वटि हिते माशाल्लाह जेके बि असांजी भेनरूं अचनि थियूं पार्लर्स में, को प्रेग्नेंट हूंदी आहे, को कंहिंजी डिलीवरी थियल हूंदी आहे, पर हू कॾहिं बि वाकई इहे अची सवाल न कंदियूं आहिनि। हालांकि मां पाण मां शौक़ीन आहियां लो लाइट्स जी, मां हमेशह लो लाइट्स कराईंदी आहियां ऐं आई लव इट। त 2-3 कलाक बर्दाश्त, 5 कलाक बर्दाश्त करिणो थो पए, त ज़ाहिर आहे उहे सभु शयूं असां इनहेल था कयूं पिया न। 5 कलाक हिकिड़ी जाइ ते मां वेठी आहियां त मुंहिंजे मथे में जेको केमिकल लॻी रहियो आहे, वार अलॻि डैमेज थी रहिया आहिनि। शौक़ में, शौक़ जो बि त को मुल्क कोन्हे न। हाणे शौक़ में उहा शइ करायूं था, पर उहे असां इनहेल था कयूं पिया केमिकल्स पंहिंजे अंदरि में। ऐं जॾहिं मां घरु ईंदी आहियां त मूंखे फीलिंग ईंदी आहे त मुंहिंजे गले में कुझु थिए थो।
त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां प्रेग्नेंट आहियो या तव्हां कुझु तव्हांजे बेबी खे बि उहे शयूं डैमेज करे सघनि थियूं, त इहा वाक़ई सुठी ॻाल्हि तव्हां कई त अॼु जे दौर में इन शइ जी अवेयरनेस ज़रूरी आहे ऐं ब्यूटिशियन खां पुछण बि घुरिजे ऐं ब्यूटिशियन खे ॿुधाइण बि घुरिजे त भई हिन हालत में तव्हां इहे शयूं न अच्छा, करायो, इहे मां तव्हांखे मुंहिंजो मतिलबु जेतिरो एक्सपीरियंस आहे मां चवां थी त कोई बि ब्यूटिशियन मूंखे मुंहिंजे ख़्याल सां 70-80 मां जीअं कैरेटिन रिबॉन्डिंग कया आहिनि त मूंखे कोई बि क्लाइंट अचे इहे न ॿुधायो वॾे वॾे फेमस सैलून्स में थियूं वञनि उते तव्हांखे इहे गाइड नथा करनि त छा हिन जा साइड इफेक्ट छा आहिनि ऐं गाइड बि नथियूं करनि। मुंहिंजी क्लाइंट ईंदी आहे, मां चवंदी आहियां अगरि यंग छोकिरी आहे या मतिलबु एतिरी एज जी छोकिरियूं आहिनि जिते कंसीव करे सघनि थियूं त मां हुन सां पुछां तव्हांजी प्रेगनेंसी त न आहे कुझु, त उहे मतिलबु इलाही शॉक थी वेंदियूं आहिनि ऐं चवंदियूं आहिनि छो तव्हां इहे छा था पुछो, छो था पुछो। मां चयो हिन लाइ था पुछां त तव्हां कैरेटिन जे जेके मतिलबु फेवर में आहियो कैरेटिन जा ई। जॾहिं मां उन्हनि खे इहे ॻाल्हि ॿुधाईंदी आहियां त यकीन कंदो उहे मतिलबु शॉक थी वेंदियूं त हाली ताईं असां 2-3 भेरो इन जो ट्रीटमेंट करायो, असां कोई बि गाइड न कंदा। हा त ॾिसो अवेयरनेस कोन्हे न, ॿुधाइनि कोन था, गाइड कोन था कनि पिया ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हां इन शइ खे जेको आहे अॻिते वधायो आहे ऐं उमेद बि इहा ई थी कयां त तव्हां अॻिते बि गाइड कंदा रहंदा असांजी भेनरुनि खे इंशाअल्लाह। ऐं जेके देखे स्किन ऐं जेको वारनि जो मामिलो आहे न इलाही सेंसिटिव आहे ऐं ज़ाइफ़ुनि खे सभ खां वधीक प्यार पंहिंजे फेस सां ऐं वारनि सां हूंदो आहे। ठीकु आहे, इहे डैमेज थी वञनि, फेस डैमेज थी वञे त हिकिड़ो त धड़का वञी घर मुड़ुस सां खाइनि त असां एतिरो पैसो ॾिनो ऐं तूं छा करे आई आहीं। ठीकु आहे, हाणे जा तव्हां ॻाल्हि कई लो लाइट्स, हाणे लो लाइट्स मां ईंदमि त मायूं जेके वेठियूं आहिनि त कट डाउन नथो अचे 9-10 लेवल ताईं असां पहुचणो आहे चाहे वारनि जो हाल किनो थी वञे। मां चवंदी आहियां त तव्हां हिकिड़ो पेट टेस्ट वठो, ठीकु आहे, जीअं जेके हिस्ट्री हूंदियूं आहिनि न ज़ाइफ़ियूं मायूं न ॿुधाईंदियूं आहिनि, ख़वातीन चवंदियूं आहिनि असां कुझु बि न वारनि ते कलर कयो। जॾहिं उहो कलर थी वियो, कलाक थी वियो, 2 कलाक थी विया, 3 कलाक कलर न आयो, छा थियो, पोइ एंड में थियूं ॿुधाइनि हा उहो असां 2-3 भेरो कलर त कयो हो वारनि में, ॾिसो पोइ असां भुलिजी वियासीं, असां ॿुधायो न। इहो कीअं भुलिजंदो भाई, जॾहिं तव्हां कलर करायो त इहो केरु कीअं हिन जो मां तमामु ब्यूटिशियन खे इहो मशवरो ॾींदमि त प्लीज़ तव्हां पहिरियों पेट टेस्ट कंदा कयो हिकिड़ो, चाहे उहे तव्हां रिबॉन्डिंग कयो, तव्हां कलर कयो, तव्हां हाईलाइट्स कयो। सही, या कट डाउन ही छो न कयो? कट डाउन में छा आहे त असां में जेको ब्लॉन्डर यूज़ हूंदो आहे न इलाही पावरफुल हूंदो आहे ऐं हुन में जीअं वर्जन हेयर आहे त हुन में तव्हां 30-40 वॉल्यूम तव्हां विझो ऐं कॾहिं ट्रीटेड वार अची वञनि त कॾहिं बि तव्हां 30 वॉल्यूम ऐं 40 वॉल्यूम यूज़ न कयो, छो त हुनजी वर्क इलाही तेज़ हूंदी आहे ऐं वारनि खे साड़े छॾींदो आहे। सही, बिल्कुलु। हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं। भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अदी 2 मेन इशू असां वटि असांजी भेनरुनि जा, इवन मेल्स में बि इहो प्रॉब्लम आहे, सिर्फ़ु फीमेल्स जो प्रॉब्लम न आहे। हिकिड़ो हेयरफॉल ऐं ॿियो हे जेको मौसम आहे जंहिंमें ड्राई स्किन थी वञे, त हिन ड्राई स्किन जे हवाले सां बि असांखे कुझु रेमेडीज़ ॿुधायो। वार स्पेशली जेके कलर ट्रीटेड वार आहिनि, जंहिं कलर कराईंदियूं आहिनि मायूं, त ऑटोमेटिकली तव्हांजा जेके वार आहिनि न इलाही डैमेज ते हली वेंदा आहिनि, ड्राइनेस ते हली वेंदा आहिनि। त मायूं छा कंदियूं आहिनि, कलर कराए छॾियो, नॉर्मल शैम्पू थी यूज़ करनि, कंडीशनर नथी यूज़ करनि, मास्क सीरम्स जेके आहिनि उहे नथी यूज़ करनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अफोर्ड बि नथियूं करे सघनि, छो त इहे थोरा एक्सपेंसिव हूंदा आहिनि।
ऐं जेके मास्क हूंदा आहिनि उहे त मतिलबु अॼुकल्ह जेके चाइना जा मास्क जेके आहिनि हर शॉप ते तव्हांखे मिली मिलनि वेंदा था, हा। मतिलबु कॉस्टली न आहिनि त 1000 जे अंदरो तव्हांखे हिकिड़ो वॾो जार मिली वेंदो आहे। तव्हां उनखे एतिरी क्वांटिटी में मिक्स करे वारनि ते हणे करे घटि में घटि उहे वार जेके कलर ट्रीटेड आहिनि, सही। प्री लाइट थियल आहिनि, ब्लीच जे वारनि ते हणंदा आहिनि, उहे वार इलाही सेंसिटिव थी वेंदा आहिनि। ऐं हेयर फॉल जेको आहे सभ खां वधीक मूंखां सवाल इहे थींदा आहिनि वार किरनि था। छो? बेसिक वजह छा आहे असांजी जेके डाइट आहे, खुराक सही बेसिकली डाइट न आहे। मथों तव्हां कुझु बि हणे छॾियोसि, तव्हांजी डाइट सुठी न थींदी कॾहिं बि तव्हांजा वार सुठा न थींदा, स्किन तव्हांजी सुठी न थींदी। हिकिड़ी ॻाल्हि वारनि लाइ मां इहो ॿुधाईंदमि त जीअं मतिलबु एमरजेंसी यूज़ जीअं त वार इलाही था किरनि, हेयर फॉल आहे, जॾहिं मौसम चेंज थींदो आहे न, जीअं तव्हांजा वण जा पन किरंदा आहिनि त हिन मौसम में वार किरंदा आहिनि, वार किरंदा आहिनि, नया वार ईंदा आहिनि। ॿी आहे ॻाल्हि त तव्हांजा वार किरनि था, निम जो तेल जेको हूंदो आहे, निम चवंदा आहिनि निम में त सफ़ा शफ़ा आयल आहे असांजी तरफ़, पन में शफ़ा, हुनजी कोकड़ी में शफ़ा, हुनजे तेल में शफ़ा। तव्हां निम जो तेल जेके बि घर में नॉर्मल तेल तव्हां यूज़ कंदा आहियो, उन तेल में जीअं सिरे जो तेल आहे, कोकोनट ऑयल आहे, उन में 1 पाउ जी जेकी बोतल आहे उहे तव्हां मिलाए छॾियो निम तेल जी। हफ़्ते में घटि 2 खां 3 भेरो वारनि में हणे करे, घटि में न इलाही देरि ताईं हणो त वॉश करण सां अधु कलाकु 2 कलाक अॻु तव्हां हणे छॾियोसि। जीअं छोकिरियूं आहिनि जॉब ते थियूं वञनि, मोकल हूंदी आहे, 1 ॾींहुं अलॻि तव्हां हणे छॾियो, घटि में घटि 10 खां 11 12 कलाकनि ताईं तव्हांजे वारनि में तेल हुजणु खपे। वार हणनि छोकिरियुनि ख़तमु करे छॾियो तेल घटि में घटि। ॿी ॻाल्हि आहे सीरम, एलोवेरा जेल जेके आहे ओरिजिनल जेके तव्हांखे हिकिड़ो प्लांट मिली वेंदो आहे 200-250 में, तव्हां घर में हणे छॾियोसि। तव्हां हिकिड़ो उनजो कटे करे, उन जेल कढे करे ड्राई करे, उनजो ग्राइंड करे तव्हां हुन ऑयल में मिक्स करे छॾियोसि। डैमेज फ्रीज़ी हेयर्स जेके आहिनि हिकदमि न असरु थींदो, लेकिन माशाल्लाह काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे, हफ़्ते खन में तव्हांखे फ़र्क़ु बिल्कुलु। ऐं वार किरण में सभ खां वॾी जेके बेसिक रीज़न आहे डैंड्रफ। वारनि में जीअं सियारो अची वेंदो आहे त तव्हां सभ खां वधीक डैंड्रफ जो मसइलो आहे। डैंड्रफ लाइ सभ खां बहितरीनु जेको कोकोनट ऑयल आहे, उन में तव्हां एलोवेरा जेल विझी करे तव्हां उहे हणो, उन खां माशाल्लाह काफ़ी फ़र्क़ु पवंदो तव्हांखे। ऐं जीअं तव्हां खाधे में हिकिड़ो रोज़ानो एग शामिलु कयो बॉइल फॉर्म में खाइण जे जंहिं बि तरीक़े सां, हुन सां प्रोटीन आहे टोटली हिन में। छो त चवंदा आहिनि त जॾहिं वारनि में प्रोटीन ख़तमु थी वेंदो आहे त पोइ असां प्रोटीन ट्रीटमेंट कराईंदा आहियूं। मथों हणण सां खाइण में ऐं हणण में फ़र्क़ु हूंदो आहे। ज़ाहिर आहे तव्हां प्रोटीन इंटेक रखंदा त तव्हांजी हर शइ पूरी थी वेंदी। तव्हां रोज़ खाधे में हिकिड़ो आनो, तव्हां पन छालिया न खायो, तव्हां गुटको न खायो, तव्हां हिकिड़ो आनो खाई छॾियोसि, उहे तव्हांजी स्किन खे ऐं जीअं डेयरी फार्म्स आहिनि उहे तव्हांजी स्किन खे सुठो रखंदियूं आहिनि। कैल्शियम यूज़ कजे, कैल्शियम प्रोटीन पोटेशियम आहे, ऐं इहे शयूं असां पंहिंजी ज़िंदगी में ख़तमु करे छॾियूं आहिनि त ज़ाहिर आहे ऑब्वियसली वार त किरंदा न असांजा। ऐं जंक फूड खाए करे सफ़ा तव्हांजी स्किन ख़राबु, वार ख़राबु, इहे थोरी घणी जो त असांजी वॾियूं जेकी हुयूं न त तेल विझी करे चोटियूं वधंदियूं त पोइ वार बि हूंदा हुआ माशाल्लाह। हाणे उहे छा आहे त हिकिड़ो त वार वॾा काॾे क़िस्मत सां नज़र ईंदा आहिनि। तव्हां मूंखे पंहिंजो नंढपण यादि ॾियारे छॾियो, अम्मी कंदी इहे कम हुई असां सां, वारनि में तेल हणी करे, तेल हितां हितां ईअं ॻड़ंदो हुयो असांजे मुंहं ते, चोटी करे ऐं मतिलबु ईअं हूंदो वार कॾहिं बि अम्मी असांखे खुलण न ॾींदा, बिल्कुलु बि न। कॾहिं काॾे वञिणो आहे शैम्पू थींदो आहे, शैम्पू थी वियो, पुट इंजॉय करे छॾियो, हाणे तेल वरी तेल हणो, या अगरि जेकॾहिं तेल न बि हणूं त अम्मी वार खोलण ई कोन ॾींदी, चोटी त हर वक़्तु थियल ई हूंदी हुई। ऐं सॻियूं ॿधंदा हुआसीं उन दौर में, सॻियूं ॿधी करे वार मथे फोल्ड करे छॾींदी हुई, त उन सां वार बि सुठा आहिनि। छो त स्पेशली असांजे सिटी जो जेको एनवायरमेंट आहे, डस्ट एलर्जी एतिरी डस्ट आहे, एनवायरमेंट किनो आहे, वारनि खे डैमेज करे। बिल्कुलु। अच्छा, मूंखे थोरो कोरियन प्रोडक्ट्स जे हवाले सां बि ॿुधायो। अॼुकल्ह मार्केट में सोशल
सोशल मीडिया ते सॼी धूम लॻी पई आहे कोरियन प्रोडक्ट्स जी, त छा इहे इफेक्टिव आहिनि? इफेक्टिव ॾिसो उहे बि वारनि लाइ शयूं न ठाहियूं फेस जे लाइ? न फेस मां त कॾहिं न रिकमेंड Recommend कंदमि, कंदा, छो त चवंदा आहिनि त जेके उहे तव्हां सुठी ॻाल्हि आहे त घर में पयल जेके ॾही आहे न उहे फेस ते हणे छॾियोसि, हुन सां पोइ बि फेस नैरिश थींदी। किचन में तव्हांजो सॼो ब्यूटी सामान पियो आहे, तव्हां वञो हेड्र पई आहे हुनमें, हर शइ पई आहे, पियो आहे, हर शइ पई आहे। तव्हां जेके डार्क सर्कल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, सभु ट्रीटमेंट था कराइनि त इहे ट्रीटमेंट थी वञे, डार्क सर्कल ख़तमु। रोज़ हर घर में पटाटा तरबा आहिनि, ठीकु आहे, पटाटे जो हिकिड़ो पीस हणे करे तव्हां हिते हणे छॾियोसि, डार्क सर्कल घटि थी वेंदा आहिनि। खीरो बि रखी सघिजे थो, खीरो आहे, पटाटो खीरो इहा आहे त उहे फ्रेशनेस आणींदो आहे, जीअं अखियूं बंदि करे तव्हां 5-10 मिंटनि लाइ खीरो रखे छॾियो, चश्मो ठाहे छॾियो, हुन सां सुठो थी वेंदो आहे त थोड़ा अखियुनि में फ्रेशनेस अची वेंदी आहे। जी, त कोरियन प्रोडक्ट लाइ मां इहे चवंदमि त इहे लॉन्ग लास्टिंग न आहिनि, इहे जस्ट जेके असांजे माशरे में जेको गोरो थियण जो हिकिड़ो आहे न, त गोरो थी वियूं, वाइट कलर थी वञे छोकिरियुनि जो, इहे इन जे करे छोकिरियूं जी स्किन बर्बाद थी वई आहे। सही, अदी तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो तमामु घटि मिलियो, पर इनशाला ज़िंदगी रही त ॿीहर बि तव्हांखे घुराईंदासीं, ॿीहर बि तव्हां सां डिटेल कचहरी कंदासीं, डिटेल में तव्हां सां प्रोग्राम कंदासीं। पर लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? हिकिड़ी मां ॻाल्हि पंहिंजी तमामु भेनरनि खे इहे चवंदमि त ब्यूटी इज़ केयर से ब्यूटी, ब्यूटी केयर सां आहे। तव्हां केयर न कंदो, चाहे घर में हुजो, ऑफिस में हुजो, तव्हां केयर न कंदो स्किन जी, तव्हां फेशियल नथा कराए सघो, तव्हां राति जो पंहिंजी स्किन खे क्लेंजिंग कयो, फेस साफ़ करे पोइ सुम्हो। वारनि खे छो त हे अलाह साईं जी ॾिनल तव्हांखे तोहफ़ा आहे, ठीकु आहे, हिन जो ख़्यालु कयो, ऐं पंहिंजी डाइट जो ख़्यालु कयो, सिहत जो ख़्यालु कयो, स्किन वारनि, छो त हीअ कॾहिं बाज़ार में शयूं न मिलंदियूं आहिनि, हीअ तव्हांखे पाण केयर करणी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं अदी जी ॻाल्हि खे मां थोरो कंटिन्यू कंदमि, हर कोई पंहिंजो दुकानु खोले वेठो आहे ऐं उन दुकान जी तरफ़ न वञो, कंहिंजो नालो कोन थी खणा, सम्झण वारा सम्झी विया हूंदा, जाइ जाइ ते दुकान खुलियल आहिनि, पर प्लीज़ पंहिंजी स्किन खे पाण ॾिसो, पंहिंजी स्किन खे पाण ट्रीट कयो, न वञो इहे प्रोडक्ट्स न यूज़ कयो, न ई वञी इहे ट्रीटमेंट्स करायो। अलाह साईं जेको तव्हांखे ठाहियो आहे उहो अञा ख़ूबसूरत ठाहियो आहे, त तव्हां पंहिंजो पाण खे बदसूरत करण जे लाइ इन्हनि जाइनि ते प्लीज़ न वञो, ख़ुदा खे मञो ऐं पंहिंजी स्किन जो ख़्यालु कयो, हाइड्रेटेड रहो, पाणी पियो, ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रहण ॾियो सभिनीनि खे। इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं, वेंदे वेंदे भाउ खां जेको आहे कोई न कोई गानो ॿुधंदासीं, ऐं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।